ऐसा जलसा गवर्नमेंट के बुनियादों पर, हुकूमत के बुनियाद पर करके दिखाओ। देखने वालों देखो, गिन सकते हो तो गिन लो। मैंने तुम्हें चैलेंज किया था, अब तुम्हारी बारी है। ऐसा जलसा गवर्नमेंट के बुनियादों पर, हुकूमत के बुनियाद पर करके दिखाओ। आज नेशनल स्टेडियम लाड़काना ने फैसला सुना दिया है कि सिंध जरदारियों के साथ नहीं, सिंध खालिद महमूद सोमरों के साथ है। मौलाना आ रहा है, दुनिया से भागो, मौलाना आ रहा है, मौलाना आ रहा है, मौलाना आ रहा है। इस्लामाबाद को लॉकडाउन कर रहा है, मौलाना आ रहा है, मौलाना आ रहा है, मौलाना आ रहा है, मौलाना आ रहा है। यार हाणे मां हिकिड़े कंहिं ग्रुप ते पे ॾिठो त ज़रदारी साहब जा हमरा पोयां कंहिं ग्राउंड जी का वीडियो भरे चवनि था त माण्हू थकिजी पिया आहिनि, स्टेडियम मां वञणु शुरू थी विया आहिनि ऐं जमीयत जा कारकुन स्टेडियम ख़ाली करे हलिया विया, मौलाना स्टेज ते अकेलो वेठो आहे। हाणे हिकिड़े ग्रुप ते उन्हनि पोस्ट रखी आहे, उन्हनि खे जवाब ॾियण थो चाहियां। उन ग्रुप जो एडमिन भी मीडिया स्टेज ते मौजूद आहे, उन्हनि खे जवाब ॾियण थो चाहियां। अखियूं पट पुट लार काणो थई, अखियूं पट पुट लार काणो थई, ओ बच्चा अखियूं पट लार काणो थई। सिंध भी तव्हांजे पेरनि जे हेठों खिसजी वई आहे, लार काणो भी खिसजी वियो आहे। हे घर वञण वारा न आहिनि, हे कुटी खाइण वारा न आहिनि, हे जान ॾियण वारा आहिनि। ऐं इंशाअल्लाह दुआ ताईं हे मजमो तव्हांखे ईअं ई नज़र ईंदो जेतिरा पहिरियों ज़ोर आयव रोड बंदि करे त जलसो नाकाम थिए, तव्हां नाकाम थी वियो। हाणे था चओ माण्हू था वञनि, इंशाअल्लाह तव्हां नाकाम थींदव। हे काॾे नथा वञनि, हे वज़ीर आला हाउस जो रुख कयूं वेठा आहिनि, हे वज़ीर आला हाउस वेंदा इंशाअल्लाह। तव्हांजो हे जलसो चङनि भलनि जा अॼु नशा टोड़ींदो हूंदो। उन्हनि खे चवण थो चाहियां, जेकॾहिं दिल जा मरीज़ न आहियो त ॾिसो हे लार काणो अथव, मथां हार्ट अटैक थी वञेव। असां चयो होसीं त शहीद जे खून सां इनकलाब ईंदो, इनकलाब अची चुको है। इंशाअल्लाह जमीयत जो है झंडो सिंध जे वज़ीर आला हाउस ते लहराईंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो?